दफा असांखे टाइम बाबू दूसरा को जो ना तू इतने बड़ी मोटी आयो बाबा ना कराची वैसे कुछ कयो थवे एसटी ऑफिस धरणो होयो से कुछ कयो थवे सीधे राह ते हलो बुधन बा पंहिंजो बुधो सही बा बुधन सीधे रस्ते ते हलो उते तकरीर मां करे आई वरी इते रोड वरी हाणे ॿुध या राशि हुयो या चोर हुयो या धाड़े हुयो राह वेंदे मुंहिंजे खे मारियो अथनि हुकूमत में कोन्हे जो अदालत करनि हा ठीकु आहे असांखे न सोटी न हथियार असां ईंदा पिया कुझु हलो हल्को फिल्मी आहे ड्रामो असांजे तोखे ख़ुदा हथ जो हयाती ॾे तव्हां ठाहींदा ड्रामो फैसला हूंदा न बाबा फैसला थींदा बाज़ार ते वञण में थ्रेट कहिड़ो आहे सर बाज़ार ते वञण में थ्रेट कहिड़ो आहे 5 मिंट थी असां वापसि इहो छो था कयो भला असांखे न कयो था पाण में कयो था डिस्टर्बेंस क्रिएट कयो था हलो अब्बाई साउथ सां बि ईअं ई ॻाल्हायो सेम हाउस तव्हां जहिड़ो पुटु अमां जो क़तल थियल ठीकु आहे नस्ल लाइ गॾाणी हिकिड़ो साहब थी आहे हुनजी मज़लूम माउ सभु साहब दोस्त आहिनि उहो त कोन्हे हिन क़िस्म जो चारई तरफ़नि खां माना तव्हां श्रीनगर ठाहे छॾियो आहे इहो मुनासिब त कोन्हे जंहिं बि तव्हांखे चयो आहे उहा शइ कोन्हे असां ख़ाली जेको तव्हांजो मेन प्रोटेस्ट जो मक़सदु आहे जेको आहे हलो साईं असां प्रोटेस्ट बि था कयूं असां वञूं था ज़ियारत करणु फातिहा पढ़णु अम्मा के दाऊं पान अम्मा के आऊं पान पैसा लॻियो हलो असां सिटीज़न न आहियूं छा सारे मुल्क जा असां इन मुल्क जा सिटीज़न न आहियूं छा असां टैक्स पेयर न आहियूं छा असांजे शहीदनि जे मज़ार हिकिड़ी अजीब बेइज़ती इंडिया मां आया आहियूं अफगानिस्तान मां आया आहियूं सिंध जा माण्हू हितां जा आहियूं बाबा वारिस आहियूं हितां जा हितां जा मालिक आहियूं इन धरती जा असां चाहियूं था भले सिंधी ऑफिसर इन्हनि खे असांखे ख़ुशी थींदी आहे इन्हनि खे गुलनि जा हार पाराईंदा आहियूं इहे असांजी गिची में पवंदा आहिनि 40 किलोमीटर जो बेल्ट आहे पुलिस उहो ख़ाली न कराए सघी आहे धाड़ेलनि लाइ बाक़ी पुरमुन शहरनि खे तंग करणो तारीख़ में नालो लिखाइण त अमर खे रस्तो जो तारीख़ में जेकॾहिं बाज़मीर तव्हांखे नालो लिखाइणो इंडिपेंडेंट नौकिरी कयो बाबा इंडिपेंडेंट नौकिरी कयो सीएसएस पास करे बि जेकॾहिं गुलामी करणी आहे त बस पोइ सीएसएस पास हो तव्हांखे अमड़ हूंदी सुपीरियर सर्विस पास करे सिंधी माण्हू कार फलूर अज़ाब हलो असां नॉर्मल हलूं था असां वटि असां प्रोटेस्ट कंदासीं सर शहीद भुट्टो आहे मीर मुर्ज़ा भुट्टो आहे कारसाज़ शहीद आहिनि शाहनवाज़ शहीद आहे हू गड़ी ख़ुदा बख़्श आहे और पाकिस्तान जे ऐं दुनिया जे अज़ीम शहीद रहनुमाउनि जूं मज़ारूं आहिनि हिते असां हिकिड़े पुलिस अफ़सर सां ॻाल्हायूं पिया कांस्टेबल्स एसएचओज़ उते असां ज़रूरी था सम्झूं असांजा लीडर्स आहिनि यार चाहे मुंहिंजो कहिड़े बि स्कूल ऑफ थॉट सां पॉलिटिकल स्कूल ऑफ थॉट सां रहियो वटि असां वञी महमद भाई ही कहिड़े हिसाब सां डेट वठनि था हिन जी त जुरिसडिक्शन ई न आहे एसएसपी घोटकी पकड़ींदो जवाबदार साईं वारा कहिड़ी बुनियाद ते डेट वठनि था They are speechless. Garani अगे नूर घणा दफ़ा हथ रखायो पुठी ते मां नसरुल्लाह हां उन्ही चा मांखे कटियो कवायो वरी काबिल भयो एसएचओ मां जी हैसियत में 8 दफ़ा उन्ही छा कयो तो पाण के पलू तो न बाबा जाना असांखे थोरो पतो कयो आहे मां कला जो रस्तो में मां जो पैर पर
आगे हलो सालण लाइ तयार आहियूं सॼो काफ़िले सालण लाइ तयार आहियूं केतिरो बंदि करे हाणे बि बंदि कंदा हलो गडानी जे कातलनि खे शहबाज लुटते